तहरीक इंसाफ के 25 MPs खिलाफ रेफरेंस बाबत फैसलो अॼु ॿुधायो वेंदो। इलेक्शन कमीशन अङाणे ॾींहुं थियल ॿुधणी में फैसलो महफ़ूज़ कयो हो। महफ़ूज़ कयल फैसलो अॼु मंझंदि 3 वॻे ॿुधायो वेंदो। इहा अहम ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं त तहरीक इंसाफ जे 25 MPs खिलाफ रेफरेंस बाबत फैसलो अॼु ॿुधायो वेंदो। इलेक्शन कमीशन अङाणे ॾींहुं थियल ॿुधणी में फैसलो महफ़ूज़ कयो हो। महफ़ूज़ कयल फैसलो नासवा ॿुधायूं पिया त अॼु मंझंदि जो 3 वॻे ॿुधायो वेंदो। यह अहम खबर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। तहरीक इंसाफ जे 25 MPs खिलाफ रेफरेंस बाबत फैसलो अॼु ॿुधायो वेंदो। अवां खे आगाही ॾियूं पिया नओं ख़बर जे हवाले सां। इलेक्शन कमीशन अङाणे ॾींहुं थियल ॿुधणी में फैसलो महफ़ूज़ कयो हो, जॾहिं त महफ़ूज़ कयल फैसलो जेको आहे उहो अॼु मंझंदि 3 वॻे ॿुधायो वेंदो। यह अहम खबर तव्हां सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं त तहरीक इंसाफ जे 25 MPs खिलाफ रेफरेंस बाबत फैसलो अॼु ॿुधायो वेंदो। इलेक्शन कमीशन अङाणे थियल ॿुधणी में फैसलो महफ़ूज़ कयो हो। महफ़ूज़ कयल फैसलो अॼु मंझंदि 3 वॻे ॿुधायो वेंदो।